सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असां सिधो पंहिंजे घर में हुजूं, समाज में हुजूं, मुआशरे में हुजूं, असां पंहिंजे प्यार खे ॾिसंदासीं त असां त हमेशह प्यार कंदा। सॼे ॾींहं में छा, ॾींहंनि जो ॾींहुं असां सुठो हलंदा। कॾहिं कॾहिं मुश्किल सां कोई हिकिड़ो लफ़्ज़ आहे जो ग़लति निकिरंदो आहे, कॾहिं कॾहिं थोरो क्रोध ईंदो आहे, ऐं कॾहिं कॾहिं लफ़्ज़ निकिरंदो बि कोन्हे। असां जहिड़ो सम्झंदा आहियूं त जी सोच ईअं हूंदी, कयो हूंदो, हक़ीक़त में साम्हूं वारे खे बि पतो कोन्हे हूंदो। 80 to 90% मां ॾिठो आहे असांजे घर में क्रोध, गुस्से या समाज में कावड़ जो जेको कारण आहे उहो सिर्फ़ु इहो आहे, असां सिर्फ़ु पंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि विहारींदा आहियूं त हिन कयो हूंदो या हिन न सठियो हूंदो या मूंखे बर्दाश्त नथो करे, या ही मुंहिंजी इज़त नथो करे या हे नथो रहे। असां सिर्फ़ु पंहिंजो पाण में सम्झी करे वेंदा आहियूं, हक़ीक़त हुजे या न हुजे इहो बि पतो कोन्हे हूंदो। सिर्फ़ु असां सम्झंदा आहियूं ऐं उन ॻाल्हि जो सम्झणु न त करे ॻाल्हाईंदा आहियूं, हिकु अधु लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं, पर उन हिकिड़े लफ़्ज़ खे पकिड़े करे असां ॾिसंदासीं असां पंहिंजा कलाकनि जा कलाक, ॾींहंनि जा ॾींहं विञाए छॾींदा आहियूं, मुंहुं साड़े छॾींदा आहियूं, मुंहुं ख़राबु करे रहंदा आहियूं, हिक ॿिए सां ॻाल्हाइणु छॾे ॾींदा आहियूं, हिक ॿिए तकणु छॾे ॾींदा आहियूं, हिक ॿिए जी इज़त छॾे ॾींदा आहियूं, असां सभु कुझु करे छॾींदा आहियूं। असां कलाकनि जा कलाक, ॾींहं जा ॾींहं सिर्फ़ु हिकिड़े कुझु सेकंडनि जे करे पंहिंजा सुठा ख़राबु करे छॾींदा आहियूं। छा उन चङनि जे करे असां कुझु सेकंड जी ख़राबी खे ॿाहिरि नथा कढी सघूं? जेकॾहिं असां छड़ो ख़राबी खे ॿाहिरि कढी छॾूं, बाक़ी त असां सभु सही आहियूं। असां पंहिंजे घर खे ॾिसंदासीं, असां रोज़ु झाड़ू लॻाईंदा आहियूं, असांजे घर में सामान केतिरो आहे, सुठियूं चीज़ूं केतिरियूं आहिनि, असांजे घर में बहितरी केतिरी आहे, चौधारी नज़र घुमाईंदासीं, लेकिन जॾहिं झाड़ू लॻाईंदा आहियूं न गंद घणो निकिरंदो आहे। उनमें जेको ई झाड़ू लॻाईंदा आहियूं गंद निकिरंदो कहिड़ो आहे, वधि वधि थोरी ॻाल्हि मिठी निकिरंदी आहे, कुझु निकिरंदी आहे, को ॿाहिरि छुलाए छॾींदा। तंहिंजे करे असांजे जीवन में नेगेटिविटी, ख़राबी या ग़लति भाव या ग़लति हलणु हक़ीक़त में न जे बराबरि आहे, पर असां सिर्फ़ु उनखे थोरो पकिड़े करे वेही रहंदा आहियूं ऐं थोरी ग़लती जे करे, हिकु लफ़्ज़ जे करे असां साम्हूं वारे जूं सभु चङायूं भुलिजी वेंदा आहियूं, उनजूं सभु बहितरियूं भुलिजी वेंदा आहियूं, उनजूं सभु ख़ूबियूं भुलिजी वेंदा आहियूं, उनजो सभु हलणु भुलिजी वेंदा आहियूं, ऐं इन करे असां पंहिंजो घरु, समाज, माहौल, मुआशिरो सभु बिगाड़े छॾींदा आहियूं। पर जेकॾहिं उनजी जॻह ते असां सिर्फ़ु हिकिड़े अखर खे ॿाहिरि कढी छॾूं, थोरे लफ़्ज़नि खे ॿाहिरि कढी छॾूं, असांजो घरु स्वर्ग आहे। तंहिंजे करे हक़ीक़त में असांजो जीवन जेको बि आहे उहो सफ़ेद ड्रेस वांगुरु आहे। असां सभु इंसान जेके बि आहियूं, असां सभु उन सफ़ेद ड्रेस वांगुरु, जेके सभु ॾाढा सुठा आहियूं, सभु ॾाढा चङा आहियूं, सिर्फ़ु असांजी नज़र हिकिड़े धॿे ते आहे। असां धॿे खे साफ़ु करण जे बजाए धॿे खे ज़हन में रखंदा आहियूं, ड्रेस पूरी खे कारो करे छॾींदा आहियूं, ख़तमु करे छॾींदा आहियूं। ऐं जेकॾहिं असां थोरो पंहिंजी नज़र घुमायूं, उन धॿे खे दूरि करण जी कोशिशि करूं, थोरे लफ़्ज़नि खे दूरि करण जी कोशिशि कयूं, बाक़ी असां सभु सुखिया हूंदा।